मेड़ मां ख़बर ईंदा हलो त मेड़ परसां ॻोठ नोरेस चांडियो में 8 साला बारड़ो साहिब ख़ान चांडियो पानी जे तलाउ में ॿुॾी फौत थी वियो। ॿुधायो वञे थो त काल ॻोठ नोरेस चांडियो में फौतगी ते संदसि जा वेझा अज़ीज़ मेड़ खां ॻोठ नोरेस चांडियो पहुता हुया, जिते हाजी महरम चांडियो जो मासूम बारड़ो ॻोठ जे तलाउ में ॿुॾी फौत थी वियो, जंहिंखे तालका अस्पताल मेड़ आंदो वियो। फौतगी जी तस्दीक थियण बाद वारिस ॿार जो मड़ खणाए आया। तॾो गाई मैसर रोड रईस सजाद चांडियो जी औताक ते विछायो वियो आहे, जॾहिं त मासूम बारड़े जो वालिद महरम चांडियो जेको सऊदी अरब खां जहाज रस्ते कराची ऐं बाद में मेड़ राति देर सां पहुचंदो, जंहिं बाद सुभाणे सुबुह जो तदफीन कई वेंदी। अहिड़े ॾुखोईंदड़ वाक़िए ते घर भाती ऐं वेझा अज़ीज़ सोग में वरतल आहिनि। इहो बि मालूम थियो आहे त मासूम बारड़े जी कुझु ॾींहंनि में तौर ऐं ख़ुशी जूं रस्मूं रथियल हुयूं। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।